You are watching 2 PM Bulletin. सुप्रीम कोर्ट उर्दू के सरकारी बोली तौर लागू न करण ते वफ़ाक़ी हुकूमत का जवाब तलब करे वरतो। पंजाबी बोली के सूबे में लागू न करण ते सूबाई हुकूमत का जवाब तलब। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾिना त वफ़ाक़ी हुकूमत उर्दू के सरकारी बोली तौर लागू करण में नाकाम रही। आइन जे आर्टिकल 251 में क़ौमी बोली सां गॾु मादरी बोलियुनि जो भी ज़िक्र आहे। हुकूमत 5 स्टार अस्पताल ठाही आहे त असांखे न घुर्जे सभिनी मरीज़नि खे इलाज जूं सहूलतूं ॾियो। नंढनि इलाइक़नि में ॾिसो त अस्पतालुनि जी कहिड़ी हालत आहे। किथे ईअं त नाहे जो कुझु माण्हुनि खे सहूलत ॾियण जे लाइ सॼो इंतज़ाम कयो वियो आहे। ॿुधायो वञे त NICBD ऐं ज़िलई अस्पतालुनि जी बजट केतिरी आहे। सिंध हाई कोर्ट जा NICBD जे बरतरफ़ डॉक्टर जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। जस्टिस सलाहुद्दीन पंवर अस्पताल जे वकील सेनेटर रज़ा रबानी सां मुखातिब थींदे चयो त ॿियनि अस्पतालुनि जो कहिड़ो ॾोहो आहे, उहे मिसाली छो नथा बणायो। मतिलबु हुकूमत सरकारी अस्पतालुनि खे बहितर करण बदिरां उन्हनि खे खानगाइण ते ध्यानु ॾेई रही आहे। छा इंडस अस्पताल ज़मीनी हक़ीक़त नाहे? किथे इंडस ऐं किथे सिविल अस्पताल? सुठे डॉक्टर खे 20 लख रुपया पघार छो नथा ॾियो? प्राइवेट प्रैक्टिस छो? रबानी साहब, तव्हां कानूनदान ऐं कानून साज़ आहियो, ॿुधायो त कहिड़ो कानून हुजणु घुरिजे। अदालत सिहत वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि खे तलब करे वरितो। NICBD में डॉक्टर्स जी पघारुनि जा तफ़सील बि पेश करण जो हुकुम। वफ़ाक़ी सरकार इमरान ख़ान खे वज़ीर आज़म तौर मिलियल तोहफ़नि खे क्लासिफाइड करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ॿियनि मुल्कनि मां मिलियल तोहफ़नि जा तफ़सील ॾियण खां इनकार। काबीना डिवीज़न इंफॉर्मेशन कमीशन जे हुकुम खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। काबीना डिवीज़न जो चवणु आहे त मुल्की सरबराहनि में तोहफ़नि जी ॾे वठि बैनुल रियासती लाॻापनि जी अकासी आहे। तोहफ़नि जा तफ़सील ॾियण सां गैर ज़रूरी ख़बरूं फैलिजी वेंदियूं, जंहिंसां मुल्की वक़ार मजरूह ऐं ॿियनि मुल्कनि सां लाॻापा मुतासिर थी सघनि था। इस्लामाबाद हाई कोर्ट पाकिस्तान इंफॉर्मेशन कमीशन ऐं शहरी अबरार ख़ालिद खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। सबसे बड़ा मसला चेयरमैन नैब की एक्सटेंशन है। हुकूमत चूँकि उनकी पूरी कोशिश है कि इसी चेयरमैन को इस्तेमाल करके अपोजिशन है धमकाया जाए। तमाम अपनी राय का इंशाल्लाह खुद एहतराम कराएंगे, वोट की चोरी को बंद करेंगे और इदारे अपने आईनी हदूद के अंदर रहकर काम करेंगे। वो तो झूठ बोलकर 2 नंबर चेयरमैन लगाकर वोट हासिल करना चाहता है। कभी इलेक्ट्रॉनिक वोटिंग आ जाती है, कभी फलाना निज़ाम आ जाता है, खाने पीने की अशिया 15% बढ़ रही हो, पेट्रोल जो है वो हर रोज 5 रुपये महंगा हो जाता हो और पाकिस्तान के अवाम जो है वो टैक्स भी अदा करें, ये मुमकिन नहीं रहे। नवाज़ लीग हुकूमत खे अफगानिस्तान बाबति पॉलिसी पार्लियामेंट में पेश करण जो मुतालबो करे छॾियो। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त ॿुधायो वञे त हुकूमत अफगानिस्तान बाबति कहिड़ी पॉलिसी जोड़ी आहे। वज़ीर आज़म अॼु ताईं महांगी जी ॻाल्हि नाहे कई। हर हंधि रुॻो इहो चवंदो आहे त खेसि जो बाइडन कॉल न कई। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर तहत हलंदड़ सालियाने इम्तिहान बद इंतज़ामिया जो शिकार। पनो आकिल ऐं बाडर में शागिर्दनि खे जाली स्लिप्स मिलण जो इंकिशाफ। इंतज़ामिया शागिर्दनि खे सेंटर्स ते विहारींदे वाज़े कयो आहे त संदन इम्तिहान जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। शागिर्दनि एहतिजाज कंदे चयो आहे त फीस वठण बावजूदि जाली स्लिप्स जारी करे ज़ुल्म कयो वियो। रूसी शहर पम जी यूनिवर्सिटी में फायरिंग सां 5 ॼणा मारिजी विया, 6 ज़ख़्मी। फायरिंग दौरान शागिर्दनि जान बचाइण जे लाइ यूनिवर्सिटीअ जी दरनि मां टपो ॾेई ॿाहिरि निकिता। रूसी ख़ाबरू इदारे मूजिबि यूनिवर्सिटी में फायरिंग कंदड़ जवाबदार बि मारिजी वियो आहे। यूनिवर्सिटी में मारिजी वियल जंग में वाध जो ख़दशो। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े दीरबाला में जरगे दौरान फायरिंग, 8 ॼणा मारिजी विया, 16 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि धुरियुनि ज़मीनी तकरार तां जरगे दौरान हिक ॿिए मथां फायरिंग कई। वाक़े बाद डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स अस्पताल में एमरजेंसी लागू, लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया विया।
पीपल्स पार्टी जी एमपी फरियाल टालपुर के नाअहली केस में जवाब जमा कराने के लिए आखिरी मोहलत। इलेक्शन कमीशन में केस की ॿुधीअ दौरान फरियाल टालपुर जवाब जमा न करायो। संदस वकील फारूक एच नाइक भी गैर हाज़िर रहो। तहरीक इंसाफ फरियाल टालपुर की अहलियत चैलेंज कई हुई। सिंध में प्राइमरी टीचर्स की भर्तियुनि के लिए IBA तहत टेस्ट जारी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़कानो और सखर डिवीजन में 37,000 का वधिक उम्मीदवार किस्मत आज़माए रहा आहिनि। सखर में नारी समेत 40 जाली उम्मीदवार पकड़जी पिया। उत्तर वजीरिस्तान के इलाके मीर अली में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन कलदम TTP जो कमांडर सफ़ीउल्लाह मारिजी वियो। ISPR मूजिब सफ़ीउल्लाह NGOs की चयन औरतुन और FWO के इंजीनियर के कत्ल समेत सिक्योरिटी फोर्सेस ते हमलन में मुलविस हो। कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो के मोभी पुट मीर मुर्तज़ा की शहादत के 25 साल बहामी विया। गढ़ी खुदाबख्श में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की बरसीअ ते क़ुरान ख़्वानी। PP शहीद भुट्टो के कारकुननि जा काफ़िला गढ़ी खुदाबख्श पहुंचण जो सिलसिलो जारी। पार्टी चेयरपर्सन गनवा भुट्टो परॾे में हुजण सबब तकरीब में शिरकत न करे सघंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे अरदे मामे के भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो के साजिश तहत क़त्ल कयो वियो। हुन भुट्टो ख़ानदान के ॿियनि भातियुनि जीअं अवामी हक़नि के लिए आवाज़ उथारियो और अवामी जिदोजहद में साबित कदम रहियो। भुट्टो ख़ानदान के ॿियनि भातियुनि सां गॾु शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो की जमहूरियत के लिए ॾिनल क़ुर्बानी के सदाईं यादि रखियो वेंदो।